केतरी तमाम तारीफ़ घट है, पंहिंजी ज़बान के वो ताक़त न है जो अल्लाह आलिमुल गैब जी सना तारीफ़ के पां बयान करे सघूं। रब्बे ज़ुल जलाल वल इकराम जी एतिरियूं नेमतूं, एतिरा एहसान नहीं पां ॻणण जे कॾहिं वियो त दुनिया जा इंसान पां कॾहिं पण ॻणे पूरे न पऊं। रब्बे ज़ुल जलाल वल इकराम पां मुसलमान जे हालम ते पंहिंजो करम में रोम फरमाए ऐं पंहिंजे आलम ते हर वक़्त महिरबानी ऐं बाज फरमाए। उन जी हमद सना का बाद बेशुमार दुरूद सलाम उन हस्ती मथे, उन इंसान मथे, उन आका नामदार ताजेदार मदीना सरकार दो आलम अब्दुल्ला जे यतीम मथे बेशुमार दुरूद सलाम नाज़िल थिए। सारे अल्लाह ने पैगंबरें, अंबियाएं, रसूलें, नबीएं, असहाबें, अज़वाज मोहतरात, तबा ताबीन अल्लाह जे मोमिन बाने मथे बरकतूं, भलायूं ऐं सलाम नाज़िल थिए। आमीन। अज़ीज़ बिरादरो, मिट माइटो, नौजवान साथियो, अल्लाह जे पाक कलाम क़ुरान मजीद जी सूरह तौबा जे 9 रुकूअ जा हू आयतूं तव्हां जे साम्हूं तिलावत कयूं हुई, जंहिंमें रब्बे ज़ुल जलाल वल इकराम उन इंसान जो ज़िक्र फरमायो है जेको इंसान पर ज़बानूं रखे था। अल मुनाफ़िक़ून वल मुनाफ़िक़ात बाज़ुहुम मिन बाज़िन यामुरून बिल मारूफ़। मुनाफ़िक़ मर्द ऐं मुनाफ़िक़ औरतूं हिक ॿिए जहिड़ा जई। बुरे कमे जो हू हुकुम करींदा आहिनि ऐं भलाई जे कमे कना हमेशह माण्हुनि खे रोकींदा आहिनि ऐं पंहिंजा हथ ख़ैरात ॾियण खां बंदि कंदा आहिनि। अल्लाह खे विसारियो, तंहिं करे अल्लाह बि उन खे विसारे छॾियो। बेशक मुनाफ़िक़ बेदीन वही ॿई आयत में फरमाए थो वादलाउल मुनाफ़िक़ीन वल मुनाफ़िक़ात वल कुफ़ार नार जहन्नम ख़ालिदीन फ़ीहा। अल्लाह मुनाफ़िक़ मर्द ऐं मुनाफ़िक़ औरतूं काफ़िरनि खे दोज़ख जे बाहि जो अंजाम ॾिनो है, यानी उन से जहन्नम जे बाहि जो वाइदो कयो है ऐं में सदाए रहण वारा आहिनि। उहा अखियुनि काफ़ी है। अल्लाह मतन लानत कई है, उन लाइ हमेशा जो अज़ाब। जंहिं इंसान मथे अल्लाह जी लानत हुए हे हसबुहुम वलानहुमुल्लाहु वलहुम अज़ाबुन मुक़ीम। जंहिं मथे अल्लाह लानत करे इन लाइ भला को भलाई जो ज़रियो, इन लाइ भला को माफ़ीअ जो दरवाज़ो बाक़ी रही सघे थो, इन जी को भला अल्लाह जे दरबार में सिफारिश करे सघे थो। जंहिं इंसान जी ज़बान जी वजह से जिनी माण्हू मथे अल्लाह लानत करे छॾे उन लाइ भला को भलाई जो दरवाज़ो कॾहिं पण मिली नथो सघे। कल्लज़ीन मिन क़ब्लिकुम कानू अशद मिनकुम। अवी बि अहिड़ा थिया आहियो, अल्लाह जो पाक कलाम चए थो त भला ऐं उन जहिड़ा थिया आहियो जेकी अव्हां खां अॻे हुआ, जिन अल्लाह जे दीन जी मुखालफ़त कई, अव्हां खां ताक़त में, माल में, औलाद में घणो वधीक हुओ। अल्लाह जो पाक कलाम चए थो कल्लज़ीन मिन क़ब्लिकुम कानू अशद मिनकुम क़ुव्वतन व अक्सर अमवालन वला औलादन फस्तमतउ बिखलाक़िहिम बिखलाक़िकुम कमा इस्तमल्लज़ीन मिन क़ब्लिकुम बिखलाक़िहिम व क़ुल्तुम कल्लज़ी ख़ाज़ू उलाइका हब्बितत अमालुहुम फिद दुनिया वल आखिरतु उलाइका हुमुल ख़ासिरून। ऐं मुसलमान भला ऐं उन जहिड़ा थिया आहियो जेकी आख न अॻियां हुआ, पोइ उहा आनो माल में ऐं औलाद में तमामु वधारे ऐं घणो वधीक हुआ। पोइ पंहिंजे नसीब कना फ़ाइदो वरितो वियो, अव्हां पंहिंजे नसीब जा फ़ाइदो वरितो, जहिड़ी तरह अव्हां खां अॻे पंहिंजे नसीब में जा फ़ाइदो वरितो। अवी बि उन वांगुरु अजाए बास में पइजी विया आहियो जीअं उहो अजाए बास में पिया। उन जी कमाई दुनिया ऐं आख़िरत में अल्लाह नास करे छॾे। ऐं खसारे वारा जा अलम यातिहिम नबउल लज़ीन मिन क़ब्लिहिम क़ौम नूह व आद व समूद व कौम इब्राहीम व असहाब मदीन वल मुत्तफ़िक़ात अततहुम रसूलुम बिल बय्यिनात फमा कान अल्लाहु लियज़लिमहुम वलाकिन कानू अनफुसहुम यज़लिमून। ऐं खान अॻिए जी ख़बर न आहे पहुती भला दुनिया जे इंसान खे, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत खे उन भला उम्मत जी ख़बर न आहे पहुती, उन अल्लाह जो पाक कलाम न आहे पढ़ियो। आद समूद जो ज़िक्र उन भला न आहे छो? नूह ऐं आद समूद जी क़ौम, इब्राहिम जी क़ौम, मदियन वारा ऊंदहि थियल ॻोठे वारा हुआ, इन जो ज़िक्र भला न आहे छो? आद समूद जो ज़िक्र न आहे छो? छा जे तौबा जो वक़्तु तव्हांखे नथो मिले, उहो क़ौम जंहिंजो ज़िक्र अल्लाह ताला क़ुरान मजीद जे अंदरि कयो त एतिरे क़दुरु अल्लाह ताला उन खे कद ॾिना जे हू घरे जे अंदरि रही नथे सघिया, जबल में टोके घर बनायो, तमामु नेमतूं रब्बे ज़ुल जलाल वल इकराम उन क़ौम खे ॾिनियूं। पर जॾहिं माल मिलियो, जॾहिं मिल्कत मिलई, जॾहिं दौलत मिलई, जॾहिं शाहूकारी मिलई, तॾहिं उन अल्लाह जी नाफ़रमानी कई, हक़ जी ॻाल्हि खे ठुकरायो ऐं पैगंबर खे चयो। पैगंबर जॾहिं हक़ जी ॻाल्हि कई तॾहिं उन चयो त भला तो एॾियूं तकरीरूं करीं थो, तौबे आहे केरु माण्हू जेको कंगाल ऐं मिसकीन असांजे ॻोठ जे अंदरि उन मारे तो वधी ईमान आंदो आहे।
आहे को तो भेरो मालदार माण्हू, आहे को तो भेरो शाहूकार माण्हू, आहे को तो भेरो ज़मींदार माण्हू, आहे को तो भेरो अचल वारो माण्हू, आहे पैगंबर पैगंबर जा फलांद अल्लाह जे दरवाज़े में ते झोलियूं पकड़जी वियूं। आयत समून उ घरें जे अंदरि रहंदल, उ जबलें जे अंदरि रहंदल, रब्बे ज़ुल जलाल वल इकराम उन हवा खे मोकिलियो नाफ़रमानी जे सबबु, जिन हवा खे मां भलाई वारो हवा सम्झां, जिन हवा मथे ज़मीन जा वण फुटी पए, जिन हवा मथे आब हवा खाती लॻे इंसान जूं तंदुरुस्तियूं बहितर थी वञे। हीअ आब हवा उलोंदे जी हवा, वांदे जी हवा अल्लाह ताला आद जी कौम समूद जी कौम मथे रब्बे करीम मोकिले। अल्लाह जल शानो भई आयत में फरमाए थो त सबा लयालियूं व समानियत अयामन हुसूमन फतरल कौम फी अख्तरा। रब्बे ज़ुल जलाल वल इकराम चए थो त 7 रातियूं ऐं 8 ॾींहं उन्ही मथे थधे सणाए वाह खे मूं मोकिलियो, पोइ जंहिं मथे उहो हवा पुॻो तंहिंजो गोश्त ॻरी वियो ऐं बाक़ी हॾियूं ते बाक़ी रहियूं। सारी क़ौम जॾहिं बर्बाद थी वई, तॾहिं पैगंबर आयो चयो त मुंहिंजी क़ौम जा माण्हू मूं अॼु घणे ख़ैर काई कई, पर हा ख़ैर काई खे दोस्त न रखियो, जंहिंजो अंजाम अॼा खे ही मिलियो। अल्लाह रब्बे ज़ुल जलाल वल इकराम चए थो त उन भला माण्हुनि जो ज़िक्र ते इन माण्हू वटि न ई पुॻो। मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत क़ुरान खोले न ई नियारे। मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत खे वक़्तु केॾा मिले जेको क़ुरान खे ॾियारे, टाइम केॾा मिले थो मुनाफ़िक़ी विझा जेको अल्लाह जे पाक कलाम खे न्यारी। ही त हू माण्हू आई मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत जा इंसान ऐं हिन इलाइक़े जा इंसान उहो माण्हू आई जेको ख़ाली मस्जिद जे अंदरि सिफ़े जे अंदरि सौर करण वारा ऐं बाक़ी की पर इन माण्हू में फ़ाइदो ॾिसी नथो लॻे। किनी माण्हू में हिन माण्हू में जा जेको पाण हिते मस्जिद में हाज़िर वञी माण्हू में जा इस्लाम अल्लाह जे दीन खे उहो फ़ाइदो पाण वटां न मिलियो। दीन अल्लाह जी जो पाण कीअं क़दुरु न कयो, पाण वटां जे थी सघियो हूंदो त पाण शरारत कई हूंदी, पाण दीन जी मुखालफ़त कई हूंदी, दीन जी उहा ॻाल्हि मञी हूंदी जेको पंहिंजे फ़ाइदे में वे, जंहिंमें पाण खे फ़ाइदो थी उहा ॻाल्हि पाण दीन जी मञी हूंदी ऐं दावा कई हूंदी जन्नत जी। कंहिंजी दावा कई हूंदी? उन जन्नत जी जिन जन्नत खे जिब्रील अमीन नियारे आयो, उन जन्नत जी जेके जिब्रील अमीन नियारे आयो त मुंहिंजा परवरदिगार अहिड़ी तो जन्नत बनाए जंहिंमें हेॾियूं माखी जूं नंदियूं, खीर जूं नंदियूं, फूरूं बेहतरीन, जंहिंजी चहिरो हिकिड़ी अखि मोतीअ जहिड़ी ऐं रब्बे ज़ुल जलाल वल इकराम अहिड़ियूं औरतों जा बाने लाइ तो बनाए। ऐं परवरदिगार आलम हिकिड़ी जंग मथे नज़र करिए त जंग जो सामनो बाग जेको आहे ते उन जो ॾिसजे अहिड़ियूं तो औरतों जे बाने लाइ बनाए। ऐं परवरदिगार आलम अहिड़ा तो मकान बनाए, याकूत ऐं मरवान जा पट बनाए, चांदी सोने तुंहिंजे बाने लाइ करे अल्लाह तो बनाए, ठा बनाए, गिलमान मुंहिंजा परवरदिगार आलम तो उन लाइ बनाए। ऐं परवरदिगार आलम कई भला नेमत जेका जन्नत में न वे, पाए मुंहिंजा परवरदिगार आलम दुनिया जे अंदरि को इंसान अहिड़ो न हूंदो जेको चए मूंखे जन्नत नथी खपे, अहिड़ो को हूंदो जेकी न दुनिया। ठीकु है, चए वञ नियारे जन्नत खे वञ, नियारे आवे जन्नत या नियारे आयो, चए वञी नियारे वरी जन्नत खे ठाहे नियारे करो को नेहरू खाली नियारे आवे, हूरू खाली नियारे आवे, ठा खाली नियारे आवे, सोने जे पाईअ वारियूं खटू खाली नियारे आवे, याकूत मरवान संगे मरमर जो पट तूं नियारे आवे त जन्नत खे जिब्रील अमीन तो नियारे। जर वियो नियारे तर दुख से घेरी पई हुई, मुसीबत से घेरी पई हुई, परेशानी से घेरी पई हुई, इम्तिहान से घेरी पई हुई, आज़माइश से घेरी पई हुई। आयो त मुंहिंजा पालणहार अल्लाह को माण्हू दाख़िल की न थी सघंदो, उहे माण्हू जन्नत में दाख़िल की न थी सघंदो। ऐं रब्बे ज़ुल जलाल वल इकराम हेॾी भला केरु महिनत करे, हेॾा भला दुख केरु सहन करे, हेॾियूं भला आज़माइशूं केरु सहन करे, पंहिंजे बचे जूं कुर्बानियूं केरु ॾे, पंहिंजे घरवारीअ खे बेवा केरु बनाए, पंहिंजे बचे खे यतीम केरु बनाए, पंहिंजा माल अल्लाह जे राह में केरु ख़र्च करे। ऐं मुंहिंजा पालणहार अल्लाह जन्नत में को दाख़िल की न थी सघंदो। ऐं पाण चवजे जन्नत, जन्नत को मामूली ॻाल्हि आहे। अरे जन्नत उनखे मिलई ते, जन्नत उनखे मिलई ते जंहिं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पंहिंजे कोले मथे विहारियो। अरे जन्नत खे अचे जे दरवाज़े जन्नत में उनखे पोकार कई, जॾहिं गारे सौर जे अंदरि मुंहिंजो आका मके वारा दुश्मन थिया, मके वारे ऐलान कयो 100 ऊठियां जो 1000 दीनारे जो, त मथो छॾे वञी गारे सौर जे अंदरि जॾहिं लिखियो तॾहिं चवनि मुंहिंजा आका तूं ॿाहिरां उभी रहो, पहिरीं गार कीअं साफ़ करे लाइया। अबू बकर सिद्दीक़ जर्नेल मके जो सादी है। अबू बकर सिद्दीक़ केरु इंसान थिए? अरे मके जो ताजिर है, जंहिं वटि नकदी 40,000 रुपया मके मौत मुंहिंजी ज़मीन मथे बा, उन ज़माने जे अंदरि 30,000 मुंहिंजे आका मथां मके में ख़र्च करे छॾे, 30,000 रुपया मके में मुंहिंजे आका मथां ख़र्च करे अल्लाह जे राह में ख़र्च करे छॾे। अॼु 2,000 खाली रियाल खणी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेरो रवानो थी वियो, गारे सौर जे अंदरि वञे थो। मुंहिंजो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿार उभो आहे, सारीअ गार खे पंहिंजा कपिड़ा फाड़े सौराखूं बंदि करे छॾे थो। अॼु हिकिड़ी सौराख बाक़ी रहिजी वञे थी, पैर उन मथे रखी छॾे थो, पिन पट मथे वेही रहे थो, मुंहिंजे आका खे हज में सुम्हारे थो, जन्नत उन लाइ बि
जन्नत सुखई है जे पाण जन्नत में हलिया वञो वही रहे थो कारो सप हुन में जो वेठल है ऐं पैर बि ॿाहिरि निकिरण जी कोशिशि कनि अबू बकर ॾाढो दबाए छॾे त पैर खाइण लॻो केरु खाइण लॻो कारो सप खाइण लॻो कारे सप जो नालो ॿुधे मिसीट बिना पा भॼी वञो पर अबू बकर सिद्दीक़ कारे सप खे खोड़ी ॾेई दबाए छॾे अॼु कारो सप हुनखे ज़ख़्म हणण लॻो ज़हर जो असर मुंहिंजो आका निंद्र में सुम्ही रहियो पुठियां सारा मके वारा निकिरी पिया त किथे मिले त ॿिन्ही जूं शिशियूं खणी अचो मके वारा 100 ते 1000 दीनार ॾेई भला इनाम जे लालच में केरु न निकिरे 100 हिकिड़ा ॿार हथियार खणी निकिरी पिया पर मुंहिंजे आका खे हिन ॻाल्हि जो फिक्र न हो उन जो त अबू बकर न ई उतरियो आसमान जो परवरदिगार पाण भेरो तूं फिक्र न कर इन आलम जे अंदरि बेफिक्रो थी मुंहिंजो आका सुम्ही रहियो अॼु सौराख मथे पग ॾेई छॾे कारो नांग मुंहिंजा खाए पियो आख़िरकार ज़हर चढ़ियो पर जॾहिं हीअं मथे ज़हर चढ़ियो तैर थियनि थी न सघियो अखी मुंहिंजा लुड़क जारी थी विया जॾहिं लुड़क मुंहिंजे आका जे चेहरे मथे फुगा तॾहिं अखि खुली वई निहारे त अबू बकर सिद्दीक़ रोए पियो चए त मुंहिंजा सिद्दीक़ सचार मुंहिंजा दोस्त मुंहिंजा यारे गार भला तोखे कहिड़ी ॻाल्हि रुआरियो आहे मथो छॾे टाइम तूं रोए थो तुंहिंजा बचा ॿार छॾे टाइम रोए थो त मुंहिंजा आका इहा ॻाल्हि न आई हिन सौराख में तव्हांखे शइ पई आहे मुंहिंजो पैर खाई छॾे जंहिंजो ज़हर मूं मथे चढ़ियो ऐं हेॾा मुंहिंजा अखी में लुड़क चालू थी विया तॾहिं जे मूंखे जाॻाइनि अल्लाह जा आख़िरी पैगंबर अॼु तूं सारात जो मके मां निकिरियो या तोखे जाॻाई आहे इहो मूं मुनासिब न सम्झो जे मुंहिंजे आका खे जॻाई आहे सहन करे लाइ आहे तकलीफ़ पर तुंहिंजी निंद्रा उन फिटाई आहे त पग लाहे त पग लाथे न कारो सप मुंहिंजा निकिरी जन्नत उन लाइ हुई अरे जन्नत उन लाइ हुई जेको मदीनतुल मुनव्वरा जे अंदरि हिन दुनिया जे अंदरि सभिनी खां पहिरीं बादशाह जे करे थियो अबू बकर सिद्दीक़ बादशाह थियो उन लाइ जन्नत बि 8 दरवाज़े में जा उनखे सॾु थींदो पहिरों जी नमाज़ पढ़े थो मुंहिंजो आका मस्जिद नबीअ में वेठल है पहिरों जी नमाज़ पढ़े थो मुंहिंजो आका मस्जिद नबीअ में वेठल है किथे हिनखे छॾे रवानो थी वञे थो मदीने जे छेड़े मथे जंगल में निकिरी वञे थो अरे बुढड़ी हिकिड़ी औरत जे ॾंद किरी पिया आई अरे बुढड़ी हिकिड़ी औरत जे अखियुनि जी नज़र न आई अरे बुढड़ी हिकिड़ी औरत जंहिंजा कन सुणे करे लाजवाब थी विया आई इन औरत जे घर में वञी बुआर कढे थो बुआर कढी घर साफ़ करे थो व्यवस्था रखी करे ऐं रवानो थी वञे थो उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु वञे थो घर जी सफ़ाई करे लाइ करे उमर बिन ख़त्ताब केरु जन्नत खपे थी जन्नत जो दावो करो था न्यारो तारीख़ न्यारो जन्नत जी मारो दावो कयो न कि जन्नत कीअं मिले थी ऐं त रुगो जनाज़े खे कुलो ॾियूं त यार सवा भला माण्हू अचे था मियाँ जे जनाज़े ॿुधी मरो मुंहिंजी मुस्लमानो जरे खे वाट में नथा वठी लड़ियो ऐं मोए खे वञी कुलाड़ी सींगारियो था पिंड नमाज़ नथा पढ़ो लांघू मुतरो सां भरियूं पयूं वई जिते अचो त रस्ते मथे मुतरो पिया आंजे वञण में जा जनाज़े खे फ़ाइदो हिकिड़ो थींदो आंजे वञण में जा जनाज़े खे फ़ाइदो हिकिड़ो थींदो ऐं आनू था जनाज़ा पनाह घुरे था रब वटि पनाह घुरे था जे हिन पछम जा बनीअ जा माण्हू असांजा रब असांखे चाल कोलो न ॾी ऐं कुला खोटियूं तादादूं वञी करे हुते मरो था खोटा हर दिन ॿार सवा बयान नथी पढ़ासीं जुमे में अॻियां अचनि सवा पे पहिरीं जेको आयो गो क़ुर्बान कए ऐं तैर वञो जरा अधु ख़ुतबो पढ़ाए थी तैर में सीट में चओ पिया ही सवाब तव्हांखे नथो खपे हर दिन ॿार हिकिड़ी पढ़ो अलाह जा गुनाह माफ़ करजे ही सवाब नथो खपे बीमार ते वञो त 70,000 मलाइका जूं सुआल दुआ घुरे था कंहिं बीमार जी मदद कई आहे अस्पताल में विया कंहिंखे 5 रुपया ॾिना या बाक़ी माण्हू मरी रहियो त राजकारण खे खपे थो वोट खपे था वोट तंहिं लाइ वञी मरो था हुते खुला तंहिं लाइ चओ कंहिंजी फलाणा माण्हू मिली आया हुआ वीचारा सवाब नथो खपे सवाब खपे आखे पछम जा माण्हू त हिकिड़ो माण्हू भुज जा बटाली पंहिंजी एमोल हले थी ग़रीब लाइ करे पछम जा माण्हू बनीअ जा इंसान ऐं कंपनीअ मथे फोन करियो त गाॾी असांखे हलाए जा डिलीवरीअ जो केस आहे ऐं गाॾी उहा हलाई जेको कुकड़ियूं खणी हिते गाॾीअ जी अहिड़ी गाॾी इन में डिलीवरी जा केस खजे पुछंदो आहे रब पुछंदो ॿिन्ही पक जा माण्हू हिते वेठल आहे रब पुछंदो हिकिड़ो ॾींहुं उहो बीहारे कोरे मथे ईअं आगेवानी करियो था भला इहा गाॾी कंपनीअ वारे खे नथा चई सघो जे हीअ गाॾी आहे डिलीवरी जे केस इमरजेंसी केस न हीअ गाॾी रखी आहे जंहिंमें कुकड़ियूं खजे अहिड़ी गाॾी ई पंहिंजो टैक्स बचाए लाइ करे ऐं पाण मथे सरकार के साम्हूं मुंदो ॾियण लाइ करे अहिड़ी गाॾी रखी आहे मजूर ऐं अन्याय थी तंहिं मथे नथा कुझु अरे ऐं कोरो कुझंदा जंहिंजो 50 रुपया जा डीजल हो पहिरें 28 रुपया पाणी जो भाव अॼु वञी डीजल 50 रुपया पगो पहिरियां की 28 रुपया ॾेई भला को पब्लिक जी सगवड़ कंदा जेको पिंड जी सगवड़ नथी थी कंपनी पाण मथे आहे या पाण कंपनीअ मथे हुयूं मुसलमानो जेकॾहिं हाणे मुसलमानी वे निकिरी पओ त मिस्र जी हुकूमत जो पब्लिक नालो निशान बदिलाए छॾियो 30 वर जो हुकूमत ते वेठो न उहे हाणे कंपनी उनटाणे उॾी वञे पण आमे बद खाई आहे आगे सवाब खपे थो माण्हू मरी वञे तव्हांखे कोलो ॾियो तव्हांजो सवाब खपे थो ॿियो कोई सवाब नथो खपे अरे सवाब त हुन में चए ऐं वञो बीमार वटि जर सुबुह जो वञो था ત્યારે विराण थी त अलाह जा मलाइका अलाह करे रहमत जूं दुआऊं घुरे था जर शाम जो वञो सुबुह सूदी अलाह जा मलाइका रहमत जूं दुआऊं घुरे था ऐं विया के बीमार वटि आटो कयां
मरे तेरे मुक़ाम ते हाणे हिन जो मुंहुं खोलियो त निहारियूं। आहे पैगंबर जी हदीस में किथे मुंहुं निहारे जो हुकुम आयो आहे? कोई ना मुंहुं निहारे था। केस करणो आहे कि हुन मथे मर्दार मथे केस करणो आहे या पुलिस तव्हांखे पुछंदी जी कहिड़ो माण्हू हो, होलियो बयानु करणो आहे कि हुनजो जे चोर भॼी वञे त पुलिस खे होलियो बयानु करियो, न कि कहिड़ो हो, अखी कहिड़ियूं हुयूं, त अहिड़ो को फिरियाद तव्हांखे नोंधाणी हुन मथे जंहिं लाइ करे मरनार जो ई मुंहुं निहारियो था। जीअरे जो कॾहिं मुंहुं निहारियो, जीअरे जो मुंहुं निहारण जी पचम जा माण्हू चाहियो नथा, जंहिंजे भाउ जो ई मुंहुं निहारियो। बाक़ी खोटियूं मसीदी में थोरूं ऐं मुनाफ़िक़ जो धंधो बीबी आसिया जी वसियत सुणाए में पैगंबर जी हदीस कीन हुई। ऐं मरे पच वारा मुफ़्ती जो जेकी मूं वसियत सुणाई हुई, उन जी वसियत सुणाई हुई न बीबी फातिमा जी, जंहिंजे बारे में मुंहिंजा आका मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो था हीअ मुंहिंजी लट जिगरे नूरे नज़र आहे। उहो ज़मानो आहे जिन ज़माने जे अंदरि आओ ई चए त मुंहिंजा पेर अॼु मुंहिंजे दिलि खे ॾुख पुॻो आहे। कंहिं चयो? बीबी फातिमा चयो त मुंहिंजे दिलि खे ॾुख पुॻो आहे। ऐं बीबी फातिमा कहिड़ो ॾुख पुॻो? चाहे मुंहिंजा आका हज़रत अली अबू जहल जी धीअ विहारे थो निकाह में, मुंहिंजा आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तकलीफ़ थी त बीबी आशा जाइज़ है, बीबी फातिमा जाइज़ है, 4 घर वारियूं करे सघे। चाहे मुंहिंजा पेर जिन घर में अदू अल्लाह जे नाफ़रमान जी धीअ रहंदी न मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी कीन रहंदी न घर में। हलियो मस्जिद नबीअ में मेंबर मथे चढ़ियो, के कोठायो नी माण्हू खे जेको मूं ठंगन आया अली जी मंगनी करण आया। केरु माण्हू हुआ? उस्मान आयो हो, अबू बकर आयो हो, उमर आयो नी कोठायो मदीने जा माण्हू भेरा करियो। हज़रत अली खे चओ मुंहिंजी धीअ फातिमा खे तलाक ॾे, जंहिंमें अबू जहल जी धीअ रहंदी इन घर में मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी धीअ बि फातिमा कीन रहंदी। मस्जिद नबीअ में सुठो पिया अबू हज़रत अली मिटीअ ते चहिरो भरियो पिया, तंहिंखां उचारे अबू सुराबा मुंहिंजी धीअ जे घर में तूं अबू जहल अल्लाह जे नाफ़रमान जी धीअ तूं वसाईं ऐं सुणी रहियो जंहिं मुंहिंजी धीअ फातिमा खे ॾुख ॾिनो उन मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾुख ॾिनो, जंहिं मोहम्मद खे ॾुख ॾिनो क़यामत जी जन्नत हुनखे कीन मिलंदी। अॼु ही चए था बीबी फातिमा जी वसियत सुणाए पैगंबर जी हदीस, पैगंबर जी किन हदीस मथे भला अमल कयो आहे? हिकिड़ी त मूं ॾेखारियो हिन मथे असां अमल कयो। वियावे तंहिंमें रस्मूं, मरण उहे तंहिंमें रस्मूं, आके रस्म खपे थी, इस्लाम अल्लाह जो दीन नथो खपे। रुगो नमाज़ूं पढ़ण वारा आहियो, क़ुर्बानी ॾियण वारा न आहियो, ज़हर पीअण वारा बचन आई न आहियो, मानी खाइण वारा आहियो। अल्लाह जे दीन जे राह में क़ुर्बानियूं करण वारा उहा जंहिं झूपड़ी गोबण जी साफ़ कई वञी। हज़रत उमर वियो त बुआरियो पियो आहे, पुछे थो मुंहिंजी माउ ही भला केरु इंसान जेको तुंहिंजी झूपड़ी बुआरी वियो? या मुंहिंजा पुत्र मूंखे ख़बर न आहे, घणो टाइम थियो को शख़्स अचे थो रोज़ बुआरे हलियो वञे, 5 रुपया मरो ॾियो था त मूंखे एड्रेस ॾेई ॾियो था, मुंहिंजो एड्रेस हीअ, मुंहिंजो नालो हीअ, माना मुंहिंजी वाखाण कीअं। अबू बकर त हुनजी वाखाण लाइ न पिए कएं, उन आसमान जे रब जे राज़िबे लाइ कमु कए थे, जंहिंजूं झूपड़ियूं हुन में बुआरे तरह हज़रत उमर जे ॿार निकिरो झूपड़ीअ मां, औरत कोई एड्रेस न ॾिनो, पहिरियों निकिरियो चए क़ुर्बान वञा ऐं सिधी काओ तो मथां ऐं मुंहिंजो माउ पीउ तो मथां। जाई तूं अहिड़ो इंसान मदीने जो अड़े, तूं बादशाह, तूं अहिड़ो इंसान जे फिरोज तुंहिंजा कमकार छॾे, तूं अहिड़ी बेवाए औरतें जी मदद करीं। ऐं मुंहिंजा भाइरो उहो इस्लाम अल्लाह जो दीन हो, उहो अल्लाह जो ख़ौफ़ हो, ऐं आके अल्लाह जो ख़ौफ़। मुंहिंजा भाइरो निमाज़ूं अल्लाह वटि क़बूल कीन थींदियूं, अल्लाह वटि निमाज़ूं मुनाफ़िक़ क़बूल कीन थींदियूं। मुनाफ़िकी जंहिं कई, अल्लाह जे दीन जी जंहिं मुखालफ़त कई, पैगंबर जी हदीस जी जंहिं मुखालफ़त कई बि उते माण्हू आहिनि। किथे? दिनारा जे कब्रस्तान मथे मूं चयो त औरत नामोरू इनखे खुलो नथो ॾेई सघे, नामोरू में के जान करे में ना अचे। बीबी फातिमा जी वसियत है जे मुंहिंजो जनाज़ो आहे अली, राति जी अंधारीअ में तूं खणिज मुंहिंजो जनाज़ो, मतान नामोरू माण्हू जी मुंहुं मथे नज़र पए। त उन माण्हू चयो जेको सिप में अवलो बीहे त उन माण्हू चयो त यार फाता कढी विझो त ठीकु थी, ऐं नथो जाके कढो, हाणे दूसरो कोठे में न विहारे हुते माण्हू नामोरू में अॻियां। मूंखे केॾा तकलीफ़ थी थी, ऐं अञे घरवारी आंजो जेको मरणो थी औरत जो त मुंहुं खोले माण्हू खे ॾेखारियो, मूंखे केॾा तकलीफ़ थी थी। ऐं इस्लाम अल्लाह जे दीन जी वटि ॻाल्हि करी तो मुनाफ़िकियूं कयो था। मुनाफ़िकी करण जो बयान हाणे आगे सुणाइया थो। अल्लाह जो पाक कलाम कुर चए थो इस्तगफिर लहुम औ ला तस्तगफिर लहुम, इस्तगफिर लहुम, इस्तगफिर लहुम औ ला तस्तगफिर लहुम, इन तस्तगफिर लहुम 70 मरतन फलन यगफिर अल्लाहु लहुम ज़ालिका बिअन्नहुम कफरू बिल्लाह व रसूलिही वल्लाहु ला यहदिल क़ौमल फासिकीन। सुन जाने जो बयान, रुगो नमाज़ पढ़नी है, काबतुल्लाह अल्लाह जे घर खे पलीत करणो आहे, पछ में मारो वञी ज़मीन पलीत कया या मके जी। ऐं जे मुस्लमान हो न तव्हांजो हालत बदिली वञे, काबतुल्लाह अल्लाह जे घर मां जरा चओ त तव्हांजी हालत बदिली वञे। अरे मोहम्मद मुस्तफ़ा जे मुल्क में वञो पंहिंजी हालत न बदिले, अरे मुंहिंजे पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुल्क में वञो पंहिंजी ज़बान न बदिले। अरे अंग्रेज जे मुल्क जे अंदरि अंग्रेज में बचो वञण वारो
जॾहिं हुते पुॼे थो त हुनजी ज़बान बदिली वञे थी, उनजो खाधो पीतो बदिली वञे थो, उनजी टेबल बदिली वञे थी, उनजी कुर्सी बदिली वञे थी, उनजो लिबास बदिली वञे थो। ऐं बेशर्म मुस्लमान, तूं अलाह जे घर काबतुल्लाह में वएं, पैगंबर जे मदीने शहर में तूं वएं, ऐं मुस्लमान तुंहिंजी हालत न बदिले, पर तूं भला पैसा कुला हुते विञाया वएं खोटा, पैसा तूं कुला विञाया वएं खोटा हुते काबतुल्लाह अलाह जे घर में। जे तूं पैगंबर जी हदीस जो मुखालफ़तूं करीं, अरे मुखालफ़त उन कई जेको ज़मज़म जो पाणी पीअंदो हो, मुखालफ़त उन कई जेको काबतुल्लाह जो अलाह जे घर जो मुंजाबर हो, मुखालफ़त उन कई जेको ज़मज़म जे पाणीअ ते गुई धुअंदो हो, उन मुखालफ़त कई अलाह पाक जहन्नम जे अंदरि हवाले करे छॾियसि। ऐं हितां पहले हिन में हराम जो माल खणी विया, ज़मज़म जो ढुक पी आया, तंहिंसां अलाह खे माफ़ करे छॾींदो। अहिड़ा त 550 वञे पिया हज मथे, तकिड़ो हज अहिड़ो आहे जे पाण तां आटो ॾेई वरी तो मुनाफ़िक़ूं करी त अलाह पाक माफ़ करे छॾींदो। कॾहिं माफ़ कीन की थींदो, हालत कीन बदिलींदा त कॾहिं कीन माफ़ थींदो। इहे जे करे माफ़ थियो त अबू जहल फुला अलाह माफ़ न कयईं। अबू जहल कहिड़ी अलाह जी दुश्मनी हुई, जंहिंजे घर मथे हाजीअ जे हिंगण जा पायखाना बनाए छॾियईं, अलाह पाक फुला लानत हुनजे घर खे ॾिनी। मदीने में वञण सां जे अलाह माफ़ कयईं, निमाज़ पढ़णु मस्जिद नबी में पढ़ण सां जे अलाह माफ़ कयईं, त अब्दुल्लाह बिन उबी खे फुला अलाह माफ़ न कयईं। जेको पैगंबर पुठियां निमाज़ूं पढ़ंदो हो तंहिंखे अलाह फुला माफ़ न कयईं। जेको मस्जिद नबी जे मेंबर ते उबी चवंदो हो मदीने जे माण्हुनि खे त ऐं मदीने जा मर्द, ऐं मदीने जूं औरतूं ई मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके में अलाह जो दीन खणी करे आयो आहे, ऐं इन जी इज़त कंदा हुआ अलाह जन्नत ॾेई ॾींदो। पर हो मुनाफ़िक़ निमर जो मौत वाखाण कंदो हो, पर पुट शरारत करो, अलाह जो पाक कलाम खोलियो वरी अॻियां टाइम घणो थी वेंदो त थोरी करियां थो। अलाह जो पाक कलाम चए थो अब्दुल्लाह बिन उबी मुनाफ़िक़ मस्जिद जे मेंबर मथे बि पैगंबर जी वाखाण करींदो ऐं पोइ शरारत करींदो। अलाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़बर पई त फलाणा फलाणा माण्हू मुनाफ़िक़ आहिनि, अॼु वही नथो अचे, वही जो सिलसिलो बंदि थी वियो आहे, न का पाण मिणी के कोठे मस्जिद मां वही ॿाहिरि कढी छॾी, माना मुनाफ़िक़ जो निकिरी वियो। पैगंबर जे ज़माने में वही आयो, तंहिं चयो पैगंबर खे फलाणो मुनाफ़िक़ है, फलाणो मुनाफ़िक़ है, फलाणो मुनाफ़िक़ है, नाला गिनी चई छॾे। मस्जिद नबी में वेठा हुआ, नमाज़ पढ़ण आया हुआ, तंहिंखे मस्जिद मां ॿाहिरि कढी छॾियो, ते निकिरी विया फलाणा फलाणा ई मुनाफ़िक़ जो। अॼु कयो मोमिन भला, मुनाफ़िक़ हलिया विया, उमर खे रस्ते में मिलिया, उमर चयो जुमे जी नमाज़ पढ़जी वई, त न न इहे तंद हेठि कयूं, त न न नमाज़ त ना ई पढ़ाई, ना ई पढ़ाणी, पोइ कोयला वरी आया पाछा। केरु पुछे आऊं जे मुनाफ़िक़ वां त माण्हू खे जवाबु करे सघां, इस्लाम जी ॻाल्हि खे पालकी में कढी विझणी, चई त राजकारण जी नंबर राजकारण जो आहे। ख़ुदा कना दर्जो उहो जानम के उन जनम कना दर्जो जंहिंजे बारे में अल्लाह जे आख़िरी पैगंबर हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त उन माण्हूअ खे जंहिं दीन जी मुखालफ़त कई, उन माण्हूअ खे रब्बुल जलाल वल इकराम क़यामत ते ॾींहुं अधो करे उचारींदो सूरत ता। क़ुरान जो 16 सिपारो खोले पढ़ो, उन माण्हूअ खे क़यामत जे ॾींहुं अल्लाह अधो करे उचारींदो जॾहिं अल्लाह जे दीन जी मुखालफ़त कई, ऐलान करे चवंदो मुंहिंजा परवरदिगार आलम मुंहिंजी ऐं दुनिया में रोशन अची वारो मूंखे अंधो करे खोला उचारे। अल्लाह चवंदो दुनिया में तो ॿिया कम ॾिठे जे मुंहिंजे दीन जा कम न ॾिठे, तो क़ुरान कीन ॾिठे, तो पैगंबर जा आकाम कीन ॾिठे, अॼु तोखे अंधो करे जहन्नम जे तरफ़ रवानो करींदो, हलो वञ जहन्नम में। उन जहन्नम में जंहिंजे बारे में अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त उन पाणीअ विझण उन खे पीआरे में अचींदो, जंहिंजो पाणी रुॻो मोह खे ओॾो करण सां सारे मोह जो गोश्त खां में किरी पवंदो, उहो उन माण्हू लाइ हूंदो। पोइ अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए त औत जबल जेको हाजी ॾिसी आयो, औत जबल गुनहगार जी हिकिड़ी ॾाढ़ जेका आहे न, उनजे गुनाह जी वजह सां औत जबल जहिड़ी हूंदी हिकिड़ी ॾाढ़। पोइ अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए त हिन कन जो ने कुल्हे जो छेटो 70,000 मील लॻभॻि लिखे 70,000 मील जो छेटो हूंदो, एतिरो जो कुल्हो न कन अहिड़ो माण्हू वॾो थी पवंदो। मुनाफ़िक़ूं करो त इस्लाम अल्लाह जी दीन जूं केरु आगे बचाईंदो भला? उन अज़ाब कना पिजा वरे करींदा, सक वरे करींदा, पर मौत जे आयो क़बर में तेर केरु जी मदद करींदो? हुते जिते अब्दुल्लाह बिन उबी बिन सलूल खे मस्जिद नबवी बचाए न सघई, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो साथ बचाए न सघियो, जंहिं चेहरे जंहिं अखी अल्लाह जे पैगंबर जो चेहरो ॾिठो, रब्बुल जलाल वल इकराम जहन्नम खे हुन मथे हराम करे छॾे। पर अब्दुल्लाह बिन उबी बिन सलूल जो मदीने जे अंदरि इमरजेंसी लॻी वई, मदीने जे अंदरि फौज पुॼी वई, अॼु किथे पण माण्हू
कर्फ्यू लगी हो तो बेरा नथा थी सघे। तेरा अब्दुल्ला में भी मुनाफ़िक़ थियो त मेंबर मथे जा वाखण करिया पर गिलाइण जी किथे करणी, माण्हू तो को सुणंदो की केर सुणंदो। तेरा आयो अची मुसले वटि वेठो जी के अल्लाह जा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने में तकलीफ़ थी थी नमाज़ पढ़े जी मुंहिंजा घर लमा आहिनि, रजा ॾींहं त मस्जिद बनाई आहे, अल्लाह जो पैगंबर चए नी मस्जिद न बनाए कि हा भले बनाए। जर मस्जिद तैयार थी वई तर मुनाफ़िक़नि जे टोले खे चइजे हाँ लहर लॻी वई। हाणे करियो मुनाफ़िक़ मस्जिद में मां केरु पुछंदो, बाक़ी पुछंदो जो असीं मस्जिद में वेठा आहियूं। रब्बे ज़ुल जलाल वल इकराम जिब्रील अमीन खे हलाए त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कौड़ा रखण वञो मस्जिद खे तोड़े विझ। न्यारो क़ुरान अल्लाह जो पाक मस्जिद ज़रारा जो ज़िक्र क़ुरान में आहे कि नहीं? भला पैगंबर मस्जिद ही तोड़े लायो। अब्दुल्ला बिन उबी बिन सलूल जो मुनाफ़िक़ जो अड्डो मदीने में अल्लाह जे पैगंबर तोड़े विधाईं। जर किराए विधाईं त मुनाफ़िक़ों खे चई त माण्हू मस्जिद में तोड़े। तो जर मौत थियो बीबी आशा मते तोहमत लगाए, सारियूं ॻाल्हियूं पैगंबर दरगुज़र कयईं, भले करे दुनिया जे तंहिं में करी दो, आख़िर अंजाम अल्लाह जा सम्झे। जर कब्रिस्तान में भी पुॻो न तर जो मोमिन पुत्र कंहिंजो अब्दुल्ला बिन उबी बिन सलूल जो मोमिन पुत्र हुते आयो, ऐं मुंहिंजा आका मुंहिंजो पे मुनाफ़िक़ो निमर जो अॼु महिरबानी कने मुंहिंजी पेलक आहे। हाणे केरु महिरबानी करे उहो करिया वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। उहो रहमतल लिल आलमीन आहे, महिरबान थिए जेके सारी दुनिया लाइ रहमत बनाए। अॼु सारियूं ॻाल्हियूं दिलि में विधे, अड़े हुन मोमिने जी माउ मथे तोहमत विधे आहे जेको क़ुरान जी हाफ़िज़ आहे, जेका अबू बकर सिद्दीक़ जी धीउ आहे, जेका मुहद्दिस आहे, तंहिं मथे सना जी तोहमत विधे। अॼु गवारा न करे गैरियत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो माइतरे वेंदी रहो, मूंखे खपे नथी। अॼु वेंदी रही हुन में बीमारी जे आलम जे अंदरि थी वई, मथे जा वार सूर्य खुसी विया। इन अयाम जे अंदरि राति जो ॿारहं वञे थी तॾहिं हिनखे हिकिड़ी औरत पुछे थी त मुंहिंजी धीअ भला तो सोए, त मूंखे काए ख़बर न आहे त तोहमत अब्दुल्ला बिन उबी था मुनाफ़िक़ ते सना जी तोहमत विधे। बीमारी वधी वई, बेहोश थी किरी पई। अॼु मुंहिंजो आका वियो महीने खनि बाद या अरिड़हं ॾींहं खां महीने खनि बाद आर ते वेठो बीबी आशा मुसले मथे वेठी नमाज़ पढ़े पई। अबू बकर सिद्दीक़ वेठो, हुनजी माउ वेठी आहे, चए थो आशा त मुंहिंजो औलाद गुनहगार आहे ऐं तोड़ा भुल थी वई वे त रब्बे ज़ुल जलाल वल इकराम वटि माफ़ी घुरी लाइ। अरे मदीने में जमात में औक़त मथे आशा खणी ॻाल्हाए नथो सघां। मोमिने जी माउ चए थी अरे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजी ज़ुबान सां कीअं नथी चवां, ऐं मुनाफ़िक़ मूं ते तौबत विधी त कीअं नथी चवां। ऐं जेकॾहिं पाक उड़ियां त मुंहिंजी तौबा मुंहिंजे रब वटि करियां थी। अरे पिॾे मुंहिंजी बरात हू नाज़िल करी थो। अॼु चए थी आख़िर मूड़ा पुछाणो की न, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे चए त मूड़ा पुछाणो की न ॾुख में। अॼु हली वियुसि मुंहिंजे बिस्तरे मथे, मुंहिंजी बीमारी वधी तर सुम्ही रही हुयसि। थोरी वार थी त मुंहिंजे आका खे पेशानी मथां अची पगर थियो। जब पगर थिए त वही नाज़िल थिए तर मूं चयो जो वही त वही आहे पर तौबा मुंहिंजी रब मुंहिंजी क़बूल कयईं। क़ुरान जूं अहिड़ो आयतूं बीबी आशा जी पाक दामनी में लथियूं कयूं। हिन क़ुरान जूं अहिड़ो आयतूं लथियूं बीबी आशा जे। बीबी आशा चए थी मूंखे ई ख़बर न हुई जेको अहिड़ो आयतूं मुंहिंजे बारे में लोणियूं ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत क़यामत सूदी पढ़ंदी मूंखे ख़बर न हुई। मूं चयो मुंहिंजी तौबा ज़रूरु क़बूल थींदी, पर अॼु मुंहिंजे रब्बे ज़ुल जलाल वल इकराम करे मुंहिंजी दुआ हुई पर अहिड़ो आयतूं क़ुरान जूं मुंहिंजे बारे में नाज़िल थियूं। मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आशा तो अल्लाह दुआ क़बूल करे लाथे। हाणे जाने मुनाफ़िक़ मथे हद क़ाइम कई पर अब्दुल्ला बिन उबी मुनाफ़िक़नि जे सरदार खे अल्लाह जे पैगंबर छॾायो। क्या मके जो मदीने जो सरदार हिन जो नालो न ॻणिजां, इनखे छॾायो, इज़त वारो माण्हू छॾायो, हिनखे छॾे ॾिने। पोइ ॾींहुं आयो जिन ॾींहुं जेको ॾींहुं पाण मिणी मथे अची थो, हिकिड़े मथे आयो मुकामे जे हवाले थी विया ऐं ॿिए पाण मिणी मथे उॾी अचे वारो आहे। जिन ॾींहुं पाण ॿिए जे कुल्हे मथे हूंदासीं ऐं पाण मथे कुंवार उबल हूंदी, पाण मथे वण मिटीअ जा पिल हूंदा, उन ॾींहुं पंहिंजे अमलनि जी रब्बे ज़ुल जलाल वल इकराम जे दरबार में ख़बर पवंदी। जिन ॾींहुं रिश्तेदार अज़ीज़ नाक मथे पंहिंजूं मददूं करण वारा सारा मण मिटी था पंहिंजा तंहिं वारे ऐं वापसि ॾियण वरी वेंदा। ख़ैर मलाइका चईंदा मर रबो को तुंहिंजो रब केरु आहे, मां तीन को तुंहिंजो दीन कयो आहे। उन ॾींहुं अॻु खुलंदी ला अदरी, मुंहिंजी मुहर दुनिया में लॻल हुई, मूंखे काए ख़बर न आहे। हू त ॿिए जे जनाज़े खे कुला ॾिना ला इलाहा इल्लल्लाह मथे मूंखे कहिड़ी कर जेको मूं मथे ॾींहुं अचींदो। अॼु मूं मथे ॾींहुं अची वियो। रब्बे ज़ुल जलाल वल इकराम चवंदो छॾे ॾियो हिनखे छॾे ॾियो। मलाइको तात्काली पुॼो, दोज़ख मथे ॿारियूं खोलियो, लोक खोलियो दोज़ख जा लोक कीअं खुलंदा तंहिं मां ऐलान थींदो कबर में। अरे कबर में अचण वारा
इन दुनिया जी ज़मीन मथे जेतिरा इंसान हुआ तंहिंमें अल्लाह जे दीन जो दुश्मन तूं हुजवे ऐं मुंहिंजी नज़र में पर तूं हुजवे। अॼु नियार तो साम्हूं कहिड़ो मामलो कयां थी पोइ अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो त क़बर जेका आहे एतिरी तंग थींदी, एतिरी सौड़ी थींदी, सवरियूं पातरा जो वरी मां वरी सवर में निकिरी वञूं, चीकूं कंदो, धाव कंदो, उलहंदे जो ॿारनि जे विच में सिवा जॾहिं इंसान जे मरण जो सुणंदा, इंसान जे करे सुणे त पंहिंजे मुर्दे खे दफ़न न कई। इहा अज़ाब क़बर में। इन खां बाद इन जो बुरो अमल जेको दुनिया में जंहिंखे छॾे न थिए उहो बुरो अमल थींदो किन शिकिल में अचींदो, जंहिंजूं न अखियूं हूंदियूं, जंहिंजा न कन हूंदा, जंहिंजो सुणे। इन जे हथ में गुरुद हूंदो या वज़न या थोरो हूंदो, केतिरो हूंदो? जेकॾहिं कंहिं वॾे जबल मथे रखियो वञे त रुबे रखण ताईं जबल सारो चूरो चूरो थी विझे, अहिड़ो गुरुद हूंदो। उन माण्हू जे सिर मथे हणंदो जंहिं अलाह जी नाफ़रमानी दीन जी मुखालफ़त कई। भले निमाज़ी तंहिंजो कीअं निमाज़ी भले वे तंहिंजो कीअं तंहिंजे बारे में पुठियां सुणाई आहे तव्हांखे 5 मिंट। निमाज़ी वे तंहिंजो कीअं निमाज़ जी परवाह न आहे, रोज़ेदार रोज़े जी परवाह न आहे, हज त हज जी परवाह न आहे कि हाजी हिते हुते कीअं हूंदो ख़बर में, उते अमल जी ख़बर पवंदी। जेतिरो हज पढ़े ते दीन जूं मुखालफ़तूं कए थे, तो निमाज़ूं पढ़े ते दीन जूं मुखालफ़तूं कए थे, तो रोज़ा रखे ते पैगंबर जी हदीस खे पैर हेठां तो नफ़ो थो निहारे थी, तो माण्हूअ खे दुनियादारी न करे शरारतूं कए थे। उहे शरारतूं जेको अब्दुल्लाह बिन उबी मुनाफ़िक़ फ़ौज जे मैदान में शरारत कए, उहा शरारत दिनार जे मुक़ाम ते निमाज़ी माण्हूअ कई। मूं पैगंबर जी ॻाल्हि कई ऐं बेनिमाज़ी न पुछा, नाफ़रमान न पुछा, पहिरियों मां त हज पढ़ण वारा निमाज़ी पुछा त यार फाता बंदि करे छॾो त ठीकु थी, फाता बंदि थी वेंदी। अब्दुल्लाह में उबी मुनाफ़िक़ पैगंबर खे साथ ॾिने, चए त मके वारे खे विढ़णो आहे, जर औद जे मैदान में वञी पोइ तैरजाई त माण्हू मके में जाए पाण खे मारे विझंदो, तैर सां दगाबाज़ी करे 300 माण्हू खे वापसि मारे वियो। वरी पछ वञे माण्हुनि खे दीन जी ॻाल्हि करिए, माण्हू माठ करे न त दिलि में खौफ़ पैदा थी वञे, मथां हिन जी माण्हू ॻाल्हि मञे न वञे, माण्हू मरे हिन जी ॻाल्हि पुछा न पवंदा रे, एतिरे दिलि में आग पैदा थिए जीअं अबू लाहब जी दिलि में आग पैदा थी हुई। किन ॾींहुं जंहिं ॾींहुं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान कयो ला इलाहा इल्लल्लाह जो, उन ॾींहुं हुनजे दिलि में आग पैदा थी त माण्हू हिनखे मञी विया त मुंहिंजी केरु खणंदो, पहिरियों हुनजो त अलाह तोखे बर्बाद करे। क़ुर चयो तबत यदा अबी लहब व तब मा अगना, ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फिक्र न कर, बर्बाद करियां तो अबू लाहब खे, इन जे माल खे, इन जे पुत्र खे, इन जी घरवारीअ खे सीम जे अंदरि फाई कयां। क़ुर खोले पढ़ो, घरवारी काठियूं करण वई, कहिड़ियूं काठियूं? मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंडा बुआरण वई हुई, कंडा बुआरे सांझ जे टाइम में जॾहिं ऊंदाओ थिए त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर वटां रखे काबतुल्ला सूदी भले ने पगे में कंडा लॻे, सीम में वही रखो, कंध में फाई अची उते मरी वई। अबू लाहब उते मोह क़बर नसीब न अथई, पुत्र पीउ जा वफ़ादार में था पर दीन जी जर मुखालफ़त कएं त पुत्र दुश्मन थिया, मको दुश्मन थियो, न का मके जो ज़मीदार ऐं रईस हो, जंग में रसी विझी कुते वारी जे खड़े में सघे लमे पना पाणा सॻी ॾटाए छॾियो। इहा हालत अबू लाहब जी थी, दीन जी मुखालफ़त कई। तौबा करो, तौबा ने मोह में जाको कलमो निकिरी वियो अहिड़ो दीन जे ख़िलाफ़ निकिरी, तौबा करे लाइ दुनिया में न का मरी वेंदा, क़यामत ॾींहुं निजात कीअं न मिलंदी, जीअं अब्दुल्लाह बिन उबी सलूल खे न मिली। इस्तग़फिर लहुम औ ला तस्तग़फिर लहुम इन तस्तग़फिर लहुम 70 मरतन फलन यग़फिर अल्लाहु लहुम। ऐं मुंहिंजा आका मुंहिंजो पेट आहे मुनाफ़िक़, अॼु मरी वियो कफन में थियो, भलाई कने का हुनखे कि कहिड़ी भलाई कई आहे, क्या माफ़ कर, मान अलाह खे माफ़ कर, क्या माफ़ करी आहे, एतिरो ॾह पर जिन शइ खे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हथ लॻी वञे उनखे आगे न खाए, मुंहिंजो जोबो उतारे ॾियां थो, कफन हिनखे मुंहिंजे जोबे ॾियां, मान अज़ाब बची वञे, मुंहिंजी खमीस उतारे हिनखे पहिरां थो, दुश्मन खे आहे को अहिड़ो हाणे, दुश्मन खे माफ़ करे अहिड़ो आहे को, पर दुश्मन खे माफ़ कए एतिरो न, खमीस उतारे हुनखे पहिरां कफन ॾिने मुनाफ़िक़ जे सरदार खे, पोइ आयो हुन मथे जनाज़े जी नमाज़ पढ़ण, पहिरियों इनकार कए उन मोमिन इनकार कए, किन मोमिन जेको क़यामत जे ॾींहुं अदल जी कुर्सीअ ते वेठल हूंदो उमर बिन ख़त्ताब, उन इनकार कए त मुंहिंजा आका मुनाफ़िक़ जी जनाज़े जी नमाज़ न आहे पढ़णी, मुंहिंजे आका जो उमर मूंखे पढ़णी आहे, पैगंबर जो मूंखे पढ़णी आहे त उमर रीस न कए, ये मुंहिंजो आका आहे, इमाम आहे, ई जे पढ़े थो अलाह जे पैगंबर इनकार न कई तो मुंहिंजी ॻाल्हि न मञी थिए, हाणे आउं बग़ावत करी, बग़ावत उन में न बि उनखे जन्नत खपे, इहा बग़ावत हिते आहे, जे माण्हू ॻाल्हि न मञे तंहिं महिल शरारत चालू ज रखणी, बंदि न करणी, मोमिन में फ़र्क़ु न थिए, कुटुंबो करे तंहिं में पण मोमिन में फ़र्क़ु न थिए, माण्हूअ जा धंधा फिटाए विझे तंहिं में हिन में मोमिन में फ़र्क़ु न थिए, भले करे माण्हूअ जा गीजर सन फिटाए विझे तपण इन जी मोमिनी में फ़र्क़ु न थिए। ऐं मुस्लमान या अरे इस्लाम अल्लाह जो दीन त ॾुखियो आहे,
इस्लाम त चए थो फरी वारे नु जेकर उन रजा जे बगैर दीवारों पी के उन जी हवा जो रुकजी वई जन्नत तो मथे हराम थी वेंदी। इस्लाम ही है। अरे इस्लाम चए थो फ्रूट गिनिया में ए घरे पिणे बचे के ॾिनी पाड़े तरी मिस्कीन ई खड़ो जे दिए तो लगे मा दी जो जे न दिए तो फ्रूट जो खड़ो बार न सगाए जो उन्हें बच्चे की नजर पुजी वई न मथे ए दिल के सदमो पुगो तो जन्नत में की न वेने। ई पिंड पेट भरियो करे पियो शरारतूं करे पियो मिस्कीन मरे पिया बीमार जी फरी में पुछाना आई हर साल पुछे तो अज तो मैं उमरे तो वञा मिस्कीन बीमार पे तेजी मदद नथो करे भला हज अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केतिरा कहे आके अल्लाह दे तो पहिरीं मिस्कीन जी मदद करो या अल्लाह हुकुम कहे दीन जी मुखालफत करो था। रब्बुल जलाल वरे केड़ा पुछंदो 5 सवाल पुछंदो मोशर जे मैदान में हाणे ॻाल्हि टूकी गयूं त वधारे थी वेंदी। अब्दुल्लाह बिन उबई मुनाफिक हो पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज पढ़ियो हज़रत उमर ना कई अल्लाह जो पैगंबर नमाज पढ़ियो नमाज पढ़ी लाते तेर अल्लाह जे जल शानो के गहरी त थी आसमान जे रब के गहरी त हुई ऐं मोकले जिब्रील अमीन के त वञ चओ मुंहिंजे नबीअ के इस्तगफिर लहुम औ ला तस्तगफिर लहुम इन तस्तगफिर लहुम 70 मरतन फलन यगफिर अल्लाहु लहुम ज़ालिका बिअन्नहुम कफरू बिल्लाह व रसूलिही वल्लाहु ला यहदिल कौमल फासिकीन। ऐ मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तू नबी है फैसलो उमर जो मूंखे मंजूर है मुनाफिक जे कंहिं जनाज़े में शरीक न थी जो ऐं मुंहिंजा आका कंहिंजो रब्बुल जलाल वल इकराम चए तो नमाज जो इरादो करे त्यार मुंहिंजो नबी इरादो मूं तरक न कयो मुंहिंजो भले पढ़ी लाए पोइ मलाइके खे हलाई आहे जर तो पढ़ी लाते केतिरो नमाज़ पढ़े हिकिड़ी पढ़ियो इहे न हाणे पढ़ ॿिए फेरा सितर नमाज़ ऊपर तो रब हिनखे माफ़ की न करींदो तूं झगो पहिराए न अञा चादर हेठि उतारे हिनखे पहिराए तो रब हिनखे माफ़ करे वारो आई मुनाफ़िक निमर जो दीन जे अंदरि न मुखालफ़त कयईं ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॼु अञा मग़फ़िरत न घुरिजो आओ माफ़ की न कंदोसि हिनखे तव्हांखे माफ़ करे रब यार बाजारो माफ़ करे छॾींदो बाजारो पूरो पठ में बनी वारे ना बाजारो है नूह ना बाजारो न हो जे 950 वर दीन ला करे मेहनत करी हड्डियूं जंहिंजूं ख़त्म थी वयूं हड्डियूं जंहिंजूं जुड़ी वयूं इन आलम जे अंदरि पुत्र अखियां गया बुढ़ो रब जे दरवाजे के खुटकाए मुंहिंजा पालणहार अल्लाह मुंहिंजो पुत्र बुढ़े तो एतिरी त मुंहिंजी दुआ सुन इनखे त महिरबानी कर बचाए हिकिड़ो सुवाल कए ॿियो सुवाल कए जर ॿियो सुवाल कए त जिब्रील अमीन खे मोकिले त मुंहिंजे बहाने तात्कालिक कुझु मथां 3 सुवाल करे मूं पुत्र जो वञी चएसि के टियों सुवाल न कजो जे टियों कए त ताजे नबो तो उतारे लाईंदो त माफ़ की न कंदोसि पैगंबर के धमकी ॾेई छॾे रब्बुल जलाल वल इकराम 950 नूह अल्लाह जे खौफ में रुअण वारो नूह जो मतिलब अल्लाह जे खौफ में ॾींहं राति रुअण वारो तंहिंखे धमकी ॾिने त माफ़ की न कंदो 3 दफ़ा सुवाल न कजो जे सुवाल के त ताजे नबो तो उतारे लाईंदोसि या तूं नबीअ को की न हुने त्यार झोली फैलाए कहिड़ा फैलाए अल्लाह जे दरबार में पैगर जो झोली फैलाई त वैला तगफिरली वतरहमनी ऐं मुंहिंजा पालणहार अल्लाह भोलियोसि मुंहिंजी मग़फ़िरत कर मुंहिंजी हालत रोम कर इब्राहिम खे माफ़ न कयईं जेको पंहिंजो घर बादशाह जो छॾे हलियो वियो तंहिं चयो त मुंहिंजा पेज नथो वञे ला ताबुद शैतान इन शैतान कान लिर्रहमान असिया ऐं मुंहिंजा पेज शैतान जो संगति न थी ऐं नथो मञ तूं मूंखे मञ ऐं तेज त बर्बाद थी वञे त कॾहिं की न मंज़ूर इब्राहिम तुंहिंजी ॻाल्हि खे हेॾियूं मिल्कतूं छॾे ॾियां हीअ ज़मीन छॾे ॾियां हीअ हुकूमत छॾे ॾियां ऐं तुंहिंजी ॻाल्हि मञां हिकिड़े ॼणे जी तॾहिं जन मुंहिंजा पिया अल्लाह जे दरबार में दुआ घुरंदुसि तोला मग़फ़िरत जी दुआ घुरंदुसि रब्बुल जलाल वल इकराम जो त इब्राहिम न घुरिजो तुंहिंजी पेज हक़ में दुआ न का माफ़ की न कंदोसि तूं मुंहिंजो दोस्त ई आहे आओ तुंहिंजी ॻाल्हि क़बूल की न कंदोसि ना फरमाने हक़ में दुआ न घुरिजो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू तालिब सारी ज़िंदगी मदद कए अरे उनचाणे मदद कए जंहिंचाणे 8 वरे जो हो तेर ॾाढे अब्दुल मुतलिब वफ़ात कई त पंहिंजे पुत्र खे घुराए ॻाल्हि लम्ही थी वेंदी जो तकड़ वॾी करे थो तंहिं करे ई बयान करे पूरो करियां थो अबू तालिब उन टाणे ख़िदमत कए जॾहिं अब्दुल मुतलिब वफ़ात कई तेर पंहिंजे पुत्र खे घुराए सकरात में त मुंहिंजा पुत्र हिन बचे जी भला केरु निगहबानी करींदो तॾहिं अपन अब्बास आयो तंहिं चयो त ऐं मुंहिंजा पेर आओ हिनजी ख़िदमत करींदोसि त कॾहिं न तुंहिंजी घरवारी जेको सख़्त दिलि आहे मुंहिंजे हिन बचे खे जेकर झड़की उॾे त मूं वटि फैन न थिए एतिरे ॿियो को बारो तयारु थिए अमी हमज़ा चयो त ख़िदमत करींदोसि त न तूं शिकार मथे वेंदो रहे हीउ मुंहिंजो बचो जेको आहे सुम्हाई आऊं भेरो हिनखे कोठी आऊं भेरो हिनखे मोहबत ॾियां हिन जो पे यतीमी जी हालत में नंढड़ो तनी मरी वियो जनम ॾियण खां अॻियां हिनजी माउ जेका आहे 6 वरे जो उधर वफ़ात करे वई रस्ते में मदीने मके जे विच में वफ़ात करी वई ओमी अहमन आंगर में पकड़े करे
मुंह ते सलाम वाला मुझे आंगर में ने अञा बियो को बानो तैयार की तेरा अबू तालिब चो तो ऐ मुझा पेर जा खिदमत करींदो वो अबू तालिब पिंड बेरो सुमारे वो सफर मते कोठे वियो वो हर तरह जो मददों कहे पर उस जमानो आयो जरे मके में ललायत जो नारो बुलंद कहे सादिकुल अमीर जो लक़ब जरे मिलियो ला इलाहा इल्लल्लाह जो जरे बोल भाला कहे तर मके जा मारो दुश्मन थी पिया इन आलम जे अंदर जरा सायोनी कोशिश कयो न पोबा तेरा अबू तालिब के वनी चो तो बातरी के समझाए तेरे अबू तालिब घुरायो चए तो मुझा बातिया सारी जिंदगी मूं तुझी मदद कई है पर अज मके जा रईस आया हूं संग थी पियो या हाणे सारो मको हिकड़े पासे ऐं मुंहिंजा बचड़ा तूं जो कोई हिकड़ी ॻाल्हि मथे आई ऐं जे ईअं था जे असांखे तंग करे छॾे जेतिरे मुंहिंजा पुत्र हो मकान मारे विझे तर चई त मुंहिंजा काका बस जेकी तो ख़िदमत कई इन जो अल्लाह तोखे बदिलो ॾे ऐं ॾिसां थो जॾहिं तूं मके वारी जे ॻाल्हि में अची वई ऐं मुंहिंजा काका सुणी लाइ इन मके वारे खे चई रहे इन आगेवाने खे इन रईसे खे इन ज़िमीदार खे इन चौॾे कबीले जे माण्हुनि खे चई रहे जे हिकिड़े हथ मथे मुंहिंजी में चंद्र लाहियो ॿिए मथे सिज रखो जेका ॻाल्हि बयानु करियां तो कीन हटंदो आहे मुंहिंजा अबू तालिब काका 14 वॻे उहो ई मके जा अॻेवान ऐं 15 तूं उन भरो थी वञा हक़ जी ॻाल्हि कॾहिं पढ़ी न छॾींदो अबू तालिब चयो त पुत्र मुंहिंजा इहा ॻाल्हि आहे कि हा हक़ मथे इहा कॾहिं छॾे वारो न चए त हा वञी तबलीग कर तुंहिंजो वार को विंगो करे वारो न ऐं तुंहिंजो वार विंगो कयो त हुनजी ख़बर मुंहिंजी तलवार गिनंदी कंहिं चयो अबू तालिब चयो जे तुंहिंजो वार विंगो कयो तंहिंजी ख़बर मुंहिंजी तलवार गिनंदी पर अॼु अबू तालिब मथे जॾहिं मौत आयो तॾहिं चए त मुंहिंजा काका सारी ज़िंदगी इस्लाम जी मदद कई है पर अॼु आउं ॾिसां पियो मुंहिंजी अखी ने जहन्नम में वञे पियो पर आउं मुंहिंजे रबड़ तो जे बारे में सिफारिश करे नथो सघां कीअं अलाह खे माफ़ करींदो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अल्लाह पाक न रखे अबू तालिब जे बारे में इब्राहिम जी न रखे आज़र जे बारे में नूह जी न रखे पंहिंजे पुत्र जे बारे में लूत जी न रखे पंहिंजी घरवारी जे बारे में बाक़ी अल्लाह खे माफ़ करे छॾियो अल्लाह वटि मुंहिंजी दुआ आहे त अल्लाह ताला जियारे ताईं इस्लाम ते ऐं मारे तरफ़ां जो ख़ात्मो ईमान मथे फरमाए ऐं रब ज़ुल जलाल इकराम तो असांखे सही सम्झ अता फरमा असां वटि ग़लतियूं गुनाह छा आहिनि अल्लाह उनखे दरगुज़र फरमा अल्लाह तो हिन इलाइक़े खे अल्लाह तुंहिंजी हिफ़ाज़त में गिनी लाइ ऐं मुंहिंजा परवरदिगार आलम हिन इलाइक़े जे मर्द ऐं औरत मिणी खे तूं दरगुज़र माफ़ कर रब करीब तूं असांजी हिन क़ौम खे हिदायत फरमा अल्लाह तो उनखे सही वाट ॾेखार ऐं परवरदिगार आलम ये भुलियल क़ौम है अल्लाह ने भुलियल क़ौम खे तूं हिदायत फरमा रब ज़ुल जलाल वल इकराम असांखे दीन जा मुखालिफ़ न ऐं रब करीम तूं असांखे दीन जी वफ़ादारी करण जी तौफ़ीक़ अता फरमा रब करीम क़ौम जा हमदर्द बना अल्लाह असांजी जमात खे तूं कामयाब फरमा रब करीम हक़ खे सुणण जी हक़ मथे अमल करण जी असांखे तौफ़ीक़ अता फरमा ऐं रब करीम क़यामत जी रुसवाई ज़िल्लत कना सारे आलम इस्लाम के सारे मुसलमान के अल्लाह तो हिफाज़त में रख ऐं अल्लाह तो असांजो अमल नामो ख़बर हथ में अता फरमा रब करीम हिन इलाइक़े जे अंदरि जेको ज़िम्मेवार इंसान आई जेको सम्झ वारा इंसान आई जेको दौलतमंद इंसान आई जंहिंखे आगेवानी तो ॾेई छॾिए मुंहिंजा पालनहार अल्लाह तो उन खे हिदायत फरमा उन खे मस्जिद में अचण जी तौफ़ीक़ अता फरमा रब करीम उन दिलि जे अंदरि जेको हसद जूं बीमारियूं आहिनि उन खे अल्लाह तो दूर फरमा ऐं रब करीम आगेवान ऐं इमाम ई जेकॾहिं बिगड़ियो त सारी क़ौम बिगड़ी वेंदी मुंहिंजा परवरदिगार आलम असांजे इमाम खे असांजे आगेवान खे हिदायत फरमा उन खां पुठियां हिन क़ौम खे हिदायत फरमा क़ौम जे बचे खे हिदायत फरमा क़ौम जी औरत खे हिदायत फरमा क़ौम जे रहनुमाए खे हिदायत फरमा अल्लाह असांजे मुल्क जे अंदरि इस्लामी बगीचा फरमा ऐं अल्लाह असांखे हक़ हलाल जूं दौलतूं नसीब फरमा रब करीम असांजा रिश्तेदार अज़ीज़ मरी विया आहिनि अल्लाह उन्हें खता कसूर के तू दरगुजर फरमा रब करीम यारी ते इस्लाम ते माई दर खात्म ईमान दे फरमा अल्लाह असांजे माइट के तू माफ़ फरमा ऐं अल्लाह जेकी बीमार आई तंहिंखे शिफ़ा अता फरमा अॼु पर सिविल हॉस्पिटल जे अंदरि पंहिंजे हिन इलाइक़े जा केतिरा माण्हू दाख़िल आई उन जक में दुआ करूं अल्लाह उन खे उन खातले मथां वापसि पंहिंजे घरे अल्लाह आहे उन खे अल्लाह शिफ़ा कामिला अता फरमाए अल्लाह उन खे बीमारी जी मुसीबत मां निजात छुटकारो ॾे ऐं हर मुसलमान खे अल्लाह बीमारी की मुसीबत है महफूज फरमाए आमीन सुम्मा आमीन वाखिर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अल्हम्दुलिल्लाह वकफा व सलामुन अला इबादिल्लज़ीना इस्तफ़ा अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नल्लाह व मलाइकतहु